नाज़रीन अहम ख़बर अवां शेयर कंदासीं। बिलावल भुट्टो ज़रदारी 2011 खां पोइ भारत जो दौरो कंदड़ पहिरियों पाकिस्तानी परॾेही वज़ीर आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी पहिरियों भेरो 12 साल अॻु पंहिंजे वालिद ऐं तरोके सदर आसिफ अली ज़रदारी सां गॾु हिंदुस्तान वियो हो, जिथे हुन अजमेर शरीफ दरगाह ते हाज़िरी पिण भरी हुई ऐं तरोके हिंदुस्तानी वज़ीर आज़म मनमोहन सिंह ऐं कांग्रेस पार्टी जे अॻवान राहुल गांधी सां मुलाक़ात कई हुई। नाज़रीन अहम ख़बर हिकु भेरो ॿीहर अवां सां शेयर कंदासीं। बिलावल भुट्टो ज़रदारी 2011 खां पोइ भारत जो दौरो कंदड़ पहिरियों पाकिस्तानी परॾेही वज़ीर आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी पहिरियों भेरो 12 साल अॻु पंहिंजे वालिद ऐं तरोके सदर आसिफ अली ज़रदारी सां गॾु हिंदुस्तान वियो हो, जिथे हुन अजमेर शरीफ दरगाह ते हाज़िरी पिण भरी हुई ऐं तरोके हिंदुस्तानी वज़ीर आज़म मनमोहन सिंह ऐं कांग्रेस पार्टी जे अॻवान राहुल गांधी सां मुलाक़ात कई हुई। नाज़रीन अहम ख़बर अवां सां शेयर कंदासीं। बिलावल भुट्टो ज़रदारी 2011 खां पोइ भारत जो दौरो कंदड़ पहिरियों पाकिस्तानी परॾेही वज़ीर आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी पहिरियों भेरो 12 साल अॻु पंहिंजे वालिद ऐं तरोके सदर आसिफ अली ज़रदारी सां गॾु हिंदुस्तान वियो हो।